साल के तकरीबन 3 महीना थी विया आहिनि। इन में हिकु ॿ दफ़ा मीर साहब मुंशी बिरादरान आया आहिनि, पर अवां परियां भेरो आया हो, हिकु त वॾी देरि करे आया हो ऐं उनखां पोइ अञा ताईं रिलीफ न मिली सघियो आवाम खे। उनजो छा करणु आहे? किथे पहिरियों दफ़ो आयो आहियां? सर गाजीपुर में ऐं पंहिंजो एरिया में। कहिड़ी एरिया में? मां त बोर्ड खां वठी घर ई न वियो आहियां, हिते रहियल आहियां। बारह सर गाजीपुर में असां रिपोर्टिंग कयूं पिया ऐं ॿियो त मुख़्तलिफ़ जॻहनि ते अञा कट बंदि न थी सघिया आहिनि ऐं जेके रस्ता बा न थी सघिया आहिनि। कहिड़ा रस्ता? जेके पंहिंजो ही निकाल पाणी न पियो। कहिड़ो रस्तो? तव्हां थोरो ताईद त ॿुधायो। तक़रीबन इहो कड़े वारे पासे खां, कड़े वारे पासे जो जेको कड़े जो रस्तो बहाल न थियो उहो कमु हले थो पियो, मां करे छॾियो आहे, इंशाल्लाह जल्द बहाल थी वेंदो आहे। एक्चुअली प्रॉब्लम आहे त हिकिड़ो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जा रोड आहिनि, के वरी फेडरल गवर्नमेंट जा रोड आहिनि, के वरी सूबाई गवर्नमेंट जा रोड आहिनि। हाणे इहो कड़े वारो रोड डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो रोड हुयो, पर इन ते वरी मां पंहिंजे MPA स्कीम मां 6 करोड़ रुपया ॾिना त हू हली वियो प्रोविंशियल ॾे। हाणे इहो थोरो प्रोविंशियल ऐं डिस्ट्रिक्ट जो इशू आहे, उहो इंशाल्लाह सॉल्व थींदो आहे। साईं बोर्ड खां पोइ जेको फसल मुकमल तौर ते सारनि जा तबाह थिया, हाणे कणिक जा फसल पिया फुकजनि था ऐं सरकार अञा कमेटियूं पई थी ठाहे, उहे बि के कमेटियूं किथे ठहियूं किथे न ठहियूं, रिलीफ न मिलियो आहे, जॾहिं त कणिक जी पोखाई जी मौसम बि गुज़रंदी पई वञे। असां वटि अलहमदुलिल्लाह असांजे तालुके में त वाराए में नसीराबाद ॿिन्हिनि में ठही वई आहे कमेटी ऐं सर्वे बि शुरू थी वई आहे। रोज़ सही था कमु जॾहिं त पाणी डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर वेठो आहे, पर तव्हांखे ॿुधाए थो जेको त पाणी जो निकाल जेको आहे गाजीपुर जे ओलह तरफ़ अञा न थियो आहे। अञा जेके सवे ओलह कहिड़े पासे पाणी में न कढियो आहे? कहिड़े पासे? मीरपुर जेको आहे पाणी खे काॾे कढंदव तव्हां? पाणी से हाणे ईअं न निकिरंदो, घाट ड्रेन ज़रिए न निकिरंदो, इहो शाखुनि में जॾहिं जेको आहे शाखूं हलनि थियूं, माण्हुनि जा पाणी लिफ्ट हलाईंदव, शाखुनि हाणे कणिक लाइ पाणी खपेव? खपे या न खपे? कॾहिं उहो ईंदो, उहो बि अचे, तव्हां बि पाणी शिफ्ट कयो त पोइ पाणी खे काॾे कढनि? साईं हाणे जेकर न कणिक जी जेकर मौसम हली वेंदी, पाणी अञा ताईं बीठो आहे। साईं ॾिसो, कुझु अहिड़ा हल्का आहिनि जिथे आबादी न थींदी, उन में अवां सभिनि खां वधीक इफेक्टी मां आहियां, मुंहिंजी ज़ाती ज़मीनदारी आहे उते। पर एक्चुअली प्रॉब्लम इहो आहे, जेके हे दोस्त किन जे लाइ किन खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी, असीं उहे क़ुर्बानी वारा। ॾिसो जेको पाणी शाख में, मिसाल धामराए ते दोस्तनि चयो त असीं हिते धामराए ते मशीनूं हलायूं त पाणी कढूं, ज़मीनूं आबाद थियो। मूं अधो पप्पू हिते हूंदो बीठो पाण, मां अधे खे मशीनूं बि ॾिनियूं, तेल बि पंहिंजे घरां ॾिनमि, 300 कलाक मशीन बि हलायूं। धामरा में जो पाणी लाहिण शुरू कयोसीं त धामरा होॾो फाटे पई। इहो प्रॉब्लम्स आहिनि, इहो पाणी टाइम लॻंदो निकिरण में, एतिरो जल्दी न निकिरो। हीअ जेके मीरपुर यूनियन काउंसिल आहे ऐं असांजी हमल UC आहे, इन जेको मथियों पासो विचों टुकड़ो आहे, इन में आबादी इहा कुझु जुनानी जी अधु हिकु दे आहे, वधीक इफेक्ट ई हमल ऐं मीरपुर आहे। मुस्तक़बिल छा था ॾिसो? मां कंहिं लीडर जो मुस्तक़बिल हूंदो आहे, कंहिं लीडर जो वजूद हूंदो आहे, हिकिड़े नाक़स माण्हू जो कहिड़ो वजूद, कहिड़ो इस्तव, जेको पंहिंजी न ज़ुबान ते बीहे, न पंहिंजी कंहिं ॻाल्हि ते बीहे, ऐं उनजो कहिड़ो, मां त चवंदो आहियां इमरान ख़ान लाइ त असांखे गुमराह करण लाइ आंदो वियो आहे। इहो मुसलत थियल हो असां ते, ऐं अल्हम्दुलिल्लाह उन खे आसिफ साहब जी सियासत तव्हांजे साम्हूं आहे, जे माण्हू उनखे उछलाए ॿाहिरि कयो आहे। घरनि जी सर्वे जेकी थी आहे, उन ताईं हिन महिल ताईं घरनि जे सर्वे जा जेके पैसा जारी न थिया, ऐं सिंध गवर्नमेंट कैबिनेट में अप्रूव करे चुकी आहे। 50,000 जी पहिरीं किश्त जे हिसाब सां पैसा अप्रूव थी विया आहिनि। सर्वे अल्हम्दुलिल्लाह सर्वे ख़तमु थियण खां पोइ बि 4 ॾींहं तव्हांजी सर्वे एक्सटेंड कराइण, हिकिड़ो मां चयोमांनि को बि असांजे ज़िले जो माण्हू न रहंदो तॾहिं सर्वे पूरी थी। 4 ॾींहं असां वधीक कराए। कंबर शहदाद कोट जो सही मसइलो आहे हिन दफ़े 2010 में जेको DC साहब आहे या जेके ॿिए आहिनि, उहे NGOs खे अचणु नथा ॾियनि। बसि वर्ल्ड फूड प्रोग्राम हिकिड़ी कमु करे थी, कुझु को ॿिए आहिनि। इहो वॾो सबबु आहे जेको हिते बेस आहे जेको हले थो पियो। त आख़िर सबबु छा आहे जो NGOs खे इजाज़त नथी मिले त हिते जेको आहे कमु एक्टिविटी कंहिं चयो आहे इजाज़त आहे, जेका अचे असां इजाज़त वठी ॾियूं। इजाज़त खां बग़ैर त न ईंदी न हिन ताईं, उहे बि साईं असां त सभिनि खे लिखियो आहे न। कंहिं तव्हांखे इहा अवल त ॾिसो न, तव्हां प्रेस वारा आहियो, एथेंटिसिटी त हुजे न तव्हांजी न्यूज़ में, त इहा हक़ीक़त आहे या ग़लति आहे? रेड क्रॉस आहे, उहा पाण चए थी असांखे अञा ताईं परमिशन न मिली आहे। रेड क्रॉस न, उहो रेड क्रॉस ते हिकिड़ो असांजो कमेटी ठाही अथनि, ऐं
चूंकि स्टेक होल्डर्स आहियूं असां हिते हर कंहिं उन में पंहिंजा नाला ॾिना आहिनि इंशाल्लाह जल्द उहा बि अची वेंदी। जॾहिं ताज़ो IBA टेस्ट पास उम्मीदवार 40 खां 54 उम्मीदवार जेके आहिनि उन लाइ एसएनी अञा ताईं मंज़ूर नथी थिए तालुको नसीराबाद हुजे या वारा हुजे या ज़िले जे हवाले सां इन हवाले सां केतिरो तुर्त हिननि जो साईं ॾिसो उन में मुंहिंजे वॾे भाउ बि कई आहे मां बि कई आहे मीर साहबनि बि कई आहे। एसएनी थींदी आहे अप्रूव सॼे पाकिस्तान सिंध जी हिकिड़े ज़िले जी एसएनी अप्रूव कैबिनेट माना थींदी आहे अप्रूव थींदी आहे सॼे सिंध जी अप्रूव थींदी। उन में कुझु दोस्तनि जो हिकिड़ो हुयो त जेके सीट्स जो इशू आहे नसीराबाद ऐं वाराए जो इहे यूनियन काउंसिल वाइज़ सीटूं हुयूं UC वाइज़ सीटूं हुयूं इहा दोस्त असांजा नथा सम्झनि। नसीराबाद में 6 यूनियन काउंसिल्स आहिनि वाराए में 10 यूनियन काउंसिल्स आहिनि। त जॾहिं यूनियन काउंसिल वाइज़ हुई पोइ यूनियन काउंसिल ते जेके माण्हू आया उन्हनि खे खयूं जेके बचा पास न थी सघिया त वरी उहा तालके जो पूल ठहियो त बाबा उहो तालके में अचे। हाणे ज़ाहिर आहे उहो 10 UCयूं आहिनि हे 6 UCयूं आहिनि त हेॾे घटि होॾे घणियूं आहिनि त इन जो बि प्रॉब्लम हले थो पियो। महिरबानी।